मसलन असां सिज खे ॾिसूं पिया, सिज 8 मिनट 20 सेकंड पुराणो आहे। तव्हां सम्झो पिया न, सिज जी रोशनी उतां सफ़र सिज खां करे असां ताईं पहुती आहे, तंहिंखे 8 मिनट 20 सेकंड लॻा। हाणे सिज जी रोशनी असां ताईं पहुती, तॾहिं असां सिज खे ॾिठो, उहो अक्स उतां आयो रोशनी जी स्पीड में। माना सिज जेको असां ॾिसूं पिया आहियो 8 मिनट 20 सेकंड पुराणो आहे। जेकॾहिं सिज तबाह थी वञे, ख़तम थी वञे, न हुजे, तॾहिं बि 8 मिनट 20 सेकंड असां हुनखे ॾिसंदासीं। माना शइ ख़तम थी वञे, नीस तो नाबूद थी वञे, पर पोइ बि असां हुनखे ॾिसी था सघूं, हुनजो वजूद असां महसूस करे पिया सघूं। इन जो मतिलबु इहो थियो, थोरो गौर करियो त असांजी धरतीअ जो बि अक्स वञे पियो मथे, ऐं काइनात जो अक्स बि अचे पियो हेठि। ही त सिज जी रोशनी अचे पई 8 मिनट 20 सेकंड पुराणी, पर के अहिड़ा बि सयारा परे आहिनि जिन जी रोशनी सालनि खां पोइ असां वटि थी पइजे, के अहिड़ा आहिनि जिन जी सदियुनि खां पोइ थी असां वटि पइजे। माना जॾहिं असां आसमान में निहारियूं था त असां आसमान में न पिया निहारियूं, असां हज़ार साल पोइ ते माज़ी में पिया निहारियूं, छो त हाणे पिया असां ॾिसूं उन्हनि सयारनि खे, ऐं थी सघे थो त आसमान में उहे सयारा ख़तम थी विया हुजनि, हाणे हुजनि ई न, असां हाणे उन्हनि खे पिया ॾिसूं। इहो सॼो वक़्त जो कमाल आहे। जेकॾहिं हितां सिज जी रोशनी वांगुरु असांजी रोशनी धरती जी टकराइजी मथे पई वञे, त इन जो अक्स बि मथे वञे पियो। हाणे वक़्त जी स्पीड में सफ़र असां करे कोन पिया सघूं, छो त साइंस जो फॉर्मूलो, आइंस्टाइन जो फॉर्मूलो आहे E = mc²। असां जॾहिं स्पीड रोशनी जी सफ़र करणु शुरू कंदासीं त मादो एनर्जी में कन्वर्ट थींदो। माना मादो बग़ैर हिकिड़ी मख़सूस स्पीड में रही सघे थो, उन खां वधीक स्पीड में नथो वञी सघे। उन खां वधीक स्पीड में का बि शइ वेंदी त एनर्जी में कन्वर्ट थी वेंदी। हाणे असां जेकॾहिं रोशनी जी स्पीड में सफ़र करणु सिखी वठूं या इन क़ाबिल थी वञूं त पोइ छा थींदो, त पोइ असां जेतिरो धरती खां परे वञणु शुरू कंदासीं, असांजी उमिरि कोन गुज़रंदी, असांजी घड़ी हलंदी पई, पर वक़्तु कोन गुज़रंदो, छो त वक़्त जी आख़िरी स्पीड मापो रोशनी जी स्पीड आहे। जॾहिं ख़ुदि असां उन स्पीड में अची वियासीं त वक़्तु कोन गुज़रंदो, वक़्तु बीह स्टिल थियण जो कॉन्सेप्ट अची वियो। स्टिल थियण जो कॉन्सेप्ट, हिकु जॻह ते बीह वञणु, वक़्तु न हुजे। तव्हांखे ज़हन में अचे थो त कोई अहिड़ो कॉन्सेप्ट आहे? महराज जो वाक़ियो आहे, वक़्तु बीह वियो, स्टिल थी वियो। साइंस साबित कयो E = mc², वक़्तु बीह सघे। टाइम आहे छा? टाइम ओनली कैन बी डिस्क्राइब्ड इन मटेरियल फिनोमेना। मटेरियल फिनोमेना, मादी सूरताल, मादी वेचा, मादी स्पेस, मादी शयूं, मादी कायनात, मादी दुनिया। टाइम सिर्फ फासलो आहे, फासलो। जॾहिं इन फासले खां असां ॿाहिरि था निकिरूं त टाइम स्टिल थी थो, टाइम ख़तम थी थो, टाइम आहे। हज़रत जाफ़र खां के पुछो त ख़ुदा छा काइनात ठाहे बस करे छॾी, या ख़ुदा काइनात ठाहे रहियो आहे? त हुन चयो त ख़ुदा काइनात ठाहे बि छॾी ऐं ठाहे बि रहियो आहे। उहो वरी कीअं? इन करे त जेका तूं ॻाल्हि पुछी थो उहा वक़्त जी ॻाल्हि आहे, ऐं वक़्त खां बेनियाज़ आहे। वक़्त खे तव्हां सम्झी विया त वक़्तु सिर्फ़ मादी दुनिया जे अंदर ही डिस्क्राइब करे सघे। वक़्तु का बि शइ हिन काइनात जे अंदर, हाणे थोरो हुनखे ॾिसूं वरी काइनात खे। हिन काइनात जे अंदर हिकिड़ो त फ़ासिला आहिनि, वक़्तु आहे, लामहदूदियत आहे, तमामु वॾो स्पेस आहे,
ऐं इन खे असां ॾिसी न पिया सघूं, सम्झी न पिया सघूं। इन्फिनाइट तस्वुर आहे, किथे दम कंदो, किथे वेंदो हुयो कंसेप्ट, किॾां वेंदो, केसि ताईं काइनात फैलियल हूंदी, तव्हांजे ज़हन इन खे फोकस नथो करे सघे। हाणे छो? इन करे छाजे करे? इन करे त तव्हां ज़मान ऐं मकान जे क़ैद में, तव्हां ज़मान ऐं मकान जे क़ैद में, तव्हां हिन खां ॿाहिरि निकिरी कोन था सघो। तव्हां वक़्त में क़ैद आहियो, तव्हां ज़मान में क़ैद आहियो। बिल्कुलु ईअं जो तव्हांजे साम्हूं परदे ते हिकिड़ी फिल्म हली रही आहे, पुठियां रोशनी आहे जेका हुनखे हलाए थो, पर तव्हां सिर्फ़ परदे ते जेको मंज़र अची रहियो आहे, तव्हां सिर्फ़ उहो ॾिसी रहिया आहियो। तव्हां चोख मां ॿधल आहियो, पुठिते मुड़ी करे तव्हां ॾिसी न पिया सघो। ही पहिरियों तस्वुर असांखे अफ़लातून ॾिनो, हुन गार जो मिसाल ॾिनो, छो त परदे जी सिनेमा जो तस्वुर लॻो। त जेको तव्हां ॾिसो पिया, इहो हिकु रुख आहे। इहे सभई रुख न आहिनि, इहे सभई रुख न आहिनि, तव्हां हिकु रुख ॾिठो आहे। तंहिंजे करे इंसान जो ज़हन एॾे वॾे कैनवास खे मापे कोन थो सघे, खणी नथो सघे। पर पोइ माण्हू चवे थो त आऊं। हाणे तव्हां थोरो सॼे पस मंज़र खे खणी अचो। हाणे असां चऊं था हिन ते त एॾी काइनात जे अंदरि, यूनिवर्सिटी जे अंदरि माण्हू जी अहमियत हिकिड़े टुके जेतिरी कान्हे आई। माण्हू मादे जे ज़मान मकान में क़ैद आहे, इन खां ॿाहिरि ॾिसी कोन थो सघे। हक़ीक़त पर उन्हनि जो ग्रुप हिकिड़ो अथसि। इन खां पोइ उन माण्हू जे अंदरि आऊं पिणु वधीक, मां पिणु वधीक, पाण खे क्लेम थो करे त आऊं। छो थो करे? ॿ रुख निकिरो। हिकिड़ो नेगेटिव रुख आहे त हू जॾहिं आऊं थो चवे त ख़ुदा खां ओतिरो परे थी पियो। वजूद हिकिड़ो आहे न, वजूद हिकिड़ो आहे। जेकॾहिं आहे उहो शाह रग खां वेझो आहे, चवनि था न शाह रग खां वेझो आहे, त पोइ आहे उहो। वरी असां चऊं था त हर हंधि हाज़िर आहे, त पोइ आहे उहो, हर जॻह ते उहो आहे। त साइंस जी हिकिड़ो उसूल आहे, हिकिड़ी जॻह ते हिकिड़ी शइ थी सघे थी, उन जॻह साॻीअ ते वरी ॿी शइ नथी थी सघे। जॻह सॼी काइनात आहे ऐं हर जॻह ते उहो ई आहे उहो। जेकॾहिं उहो ई आहे त पोइ असां किथे आहियूं? असां आहियूं किथे? असां आऊं पिणु में आहियूं, जेको हिकिड़ो तस्वुर आहे, इल्यूजन आहे, ख़ाली ऐं खोखलो पिणु आहे। त असां हिकिड़े वॾे वजूद जे ज़ात जा टुटल ख़ाली जुज़ा आहियूं, जेके आऊं पिणु में जॾहिं अचूं था त ओतिरो ख़ुदा खां परे थी। हाणे असां अचूं था नेगेटिव ऐं पॉज़िटिव। हिकिड़ो आऊं उहो जेको नेगेटिविटी वारो, जेको ख़ुदा खां परे करे थो, जेको पंहिंजो इनसर्किल करे थो पाण खे, जेको पाण खे नार्सिस्ट ठाहे थो, जेको पंहिंजी ख़ुशनदी में गुम थो थी वञे।